तव्हांजो नालो साईं? साईं गुल मोहम्मद। अदा गुल मोहम्मद कारा। हाँ साईं। अदा गुल मोहम्मद कारा साहब, तव्हां ॿुधायो त हे ॾॾर वारा जेके ख़लीफ़ा सजनि था, इन जी तारीख़ छा आहे? साईं इहो पहिरीं छोकिरो नंढो ख़लीफ़नि जो जेको नंढो छोकिरो हो तॾहिं। जी जी। हा, पोइ हिते कॾहिं कॾहिं ख़लीफ़ो मोहम्मद अलीम फ़क़ीर ॾॾर जी जी जी। उन दरवेश आके जो हिते ॿुधाईंदो, इहो टाइम ॿुधाईंदो त हिकु ॼणे खे त मुंहिंजो मुर्शिद जेको आहे उत्तर खां ईंदो जी। ऐं मुंहिंजो उस्ताद उहो थींदो ऐं आउं ज़िक्र बि उहो ॾींदो मूंखे। सही आहे। पोइ पीर साईं रोज़े वारे सफ़र कयूं, पाण लकारी मस्जिद ताईं वरी आया हिते। लकारी मस्जिद खां आया? लकारी मस्जिद खां पोइ हिते आया। पोइ हिते जो आया त फ़क़ीर ॾिठो त वेठो आहे, पीर साईं बादशाह चयो फ़क़ीर खां पुछी जो घस। जी। त घस जो पुछियुमि त फ़क़ीर चयो त भाउ हितां उभरंदे घस। जी जी। पाण फरमायूं त फ़क़ीर रवाना थिया त ही फ़क़ीर छा कयो, क़ुर ढके ॾिठे त मुर्शिद मुंहिंजो त हाणे वियो हलियो वठी भॻो। जी जी। भई हितां गपल बंदि वञी रसिस मुंहिंजा धणी अर्ज़ु आहे मुंहिंजो, मूंखे ज़िक्र ॾे। पाण फरमायूं फ़क़ीर तव्हां सवेरे क़ुर बि पढ़ियो, असांजी बीठा तव्हांजे मुंहिंजा धणी मूंखे सम्झ न पई। पोइ मूंखे लॻो हाणे साॻी जाइ हली जिते तव्हां क़ुर बि पढ़ियो। सही आहे। पोइ थी मालिक आया आहिनि, 2 टे उॾांदे विखूं हाणी पाण हथ मुबारक मस्जिद ठाहिराए, पोइ ख़लीफ़े मस्जिद ठाहिराई आहे पाण। पोइ पुछे त ख़बर, हा पुछे त ख़बर तव्हां हिन मुल्क छा कयो ख़लीफ़े जो। मुंहिंजा धणी अॼु खां पोइ हिनखे ॾाढो शरीफ़ कयो, पाण शरफ़ ॾिनो शरीफ़। हा। वञी करे ख़लीफ़ा दरवेश हिते 3 रखी वॾो तलामदारो आख़िरी ख़लीफ़ो दरगाह ते मोहम्मद अली, मोहम्मद हसन, मोहम्मद हुसैन, अली जेको आहे दरगाह ते 4 ख़लीफ़ा। 4 टे ख़लीफ़ा रखियल। हा, हिकिड़ो अली मोहम्मद मवास पीर साईं प्यार जो नालो मवास। अच्छा, नालो अली मोहम्मद पर पीर साईं जेको कृपा पाण जहिड़े सां मवास ॾींदा। मवास 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 अली मोहम्मद बराबरि जेको हिन जो उस्ताद हितां ख़लीफ़ो मोहम्मद अली, अली मोहम्मद